वेलकम बैक नाज़रीन। वफ़ाक़ घर वज़ीर मोहसिन नक़वी सदारत में चीनी शहरनि जी सिक्योरिटी बाबति इजलास कोठायो वियो आहे। इजलास में वफ़ाक़ी घर वज़ीर सेक्रेटरी खुर्रम आगा ऐं सीनियर आफ़ीसरनि शिरकत कई आहे। मोहसिन नक़वी पारां चीनी शहरनि जी हिफ़ाज़त लाइ फुल प्रूफ कदम खणण जी हिदायत कई वई। चीनी शहरनि जी हिफ़ाज़त जी SOPs ते अमल दरामद यकीनी बणाए वञे। मोहसिन नक़वी इहा हिदायत कई। शरपसंदनि जे किरियल मक़सदनि खे कामयाब थियण न ॾींदासीं, वफ़ाक़ी घर वज़ीर जो इहो चवणु हुयो। अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी जी सदारत में चीनी शहरनि जे सिक्योरिटी बाबति इजलास थियो आहे। इजलास में वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी खुर्रम आगा ऐं सीनियर ऑफिसरनि शिरकत कई। मोहसिन नक़वी पारां चीनी शहरनि जी हिफ़ाज़त लाइ फुल प्रूफ कदम खणण जी हिदायत कई वई आहे। चीनी शहरनि जी हिफ़ाज़त जी SOPs ते अमल दरामद कयो वञे। मोहसिन नक़वी जो इहो चवणु हुयो, शरपसंदनि जे किरियल मक़सदनि खे कामयाब थियण न ॾींदासीं। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी जी सदारत में चीनी शहरनि जे सिक्योरिटी बाबति इजलास थियो आहे। इजलास में वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी खुर्रम आगा ऐं सीनियर ऑफिसरनि शिरकत कई। मोहसिन नक़वी पारां चीनी शहरनि जी हिफ़ाज़त लाइ फुल प्रूफ कदम खणण जी हिदायत कई वई आहे। चीनी शहरनि जी हिफ़ाज़त जी SOPs ते अमल दरामद यकीनी बणाए वञे। मोहसिन नक़वी जो चवणु हुयो त शरपसंदनि जे किरियल मक़सदनि खे कामयाब थियण न ॾींदासीं।